कमरा मांखे वठी वियो ठेठर में। वो जलाल मां काचारी कई थे भाऊ हेड़ी टोपी ठाहे ॾींदे मांखे? तो मां चयो हाँ साईं। मां चयो इहा मेहर जी आहे, अहिड़ी बीहारंदे? मां चयो हाँ साईं, तो जहिड़ी ॾेखारींदा ओड़ी बीहारींदा कारीगर हूं। पोइ असांखे चई त हिकिड़ी जहानपुर वारी ॾे, हिकिड़ी मेहर वारी डिज़ाइन ठाहे। पोइ ॿ टोपी मां उनखे ठाहे ॾिनी जलाल जाने। मांखे कलाम ॿुधाए त मोहबत कॾहिं मरणी न आहे, उथी त भाकुर पाए। 60-55 साल थियो आहे सिखे खे। तंहिंमें 8 रुपए 8.5 रुपए टोपी विकिणंदो हुउमि उन टाइम ते। ॿुधी साईं, हिन वक़्तु टोपी असांजी जेकी पंहिंजी जहानपुर जी आहे, पाण छापींदा आहियूं, पाण डिज़ाइना कंदा आहियूं। पोइ ग्राहक ईंदा आहिनि। हिन वक़्तु असांजी टोपी 4000, 5000, 8000, 9000 ताईं वञे थी, 10000। 70 साल उमिरि आहे। पोइ हिते हुनर कोन हो जहानपुर में। पोइ हिते हुनर हो, दुकान खोलियुमि, हिते हुनर ॾींदो हुयुमि। लेडीस आहे, छोकिरा आहिनि, सभे शिकायत में दवायूं करनि था। जेकी डिज़ाइन खणी अचनि असां उहा छापे पाण ठाहींदा आहियूं। हिन में ख़र्चु पूरा ई जो आहे, ख़र्चु थोरो आहे, महिनत ज़्यादा आहे। शइ ते मदार जंहिंमें सुठी महिनत आहे त सुठा पैसा, जो घटि महिनत आहे 3000 3500।